अस्सलाम वालेकुम फ्रेंड्स, वेलकम टू मायरा जो किचन। अॼु असां मायरा जो किचन में तव्हां सां शेयर कंदासीं रमज़ान स्पेशल रेसिपी आलू जी कचौरी। आलू जी कचौरी ठाहिण जे लाइ सभिनि खां पहिरियां हिकु प्याले में असां मैदो विधो आहे 2 कप्स, लूणु विझूं था अधु टीस्पून, तव्हां चाहे त घटि या वधि करे सघो था, ऐं तेल विझूं था 2 टेबल स्पून। चङी तरह सां मिक्स कयो आहे। ऐं हाणे आहिस्ता आहिस्ता पाणी विझी मैदे खे चङी तरह सां ॻोहे छॾींदासीं। जी फ्रेंड्स, मैदे खे असां चङी तरह सां ॻोहे छॾियो आहे ऐं हाणे हिकु साइड ते रखूं था। हाणे हिकु ॿिए बाउल में असां खयो आहे उबरियल ऐं मैश थियल आलू, तक़रीबन 250 ग्राम्स, ऐं हाणे विझूं था कटियल बसर 2 टेबल स्पून, फूदने जा पत्ता विझूं था अधु टेबल स्पून, कटियल सावा मिर्च आहिनि 1 टीस्पून जे बराबरि, सावा धाणा आहिनि 3 टेबल स्पून, जाण विझूं था 1/4 टीस्पून, लूणु विझूं था 1/4 टीस्पून, ॻाढ़नि मिर्चनि जो पाउडर विझूं था अधु टीस्पून, चाट मसाला पाउडर विझूं था 1/4 टीस्पून, ऐं साबित धाणा विझूं था 1/4 टीस्पून। चङी तरह सां सभिनी शयुनि खे मिक्स करे छॾियो आहे ऐं चङी तरह सां सभु शयूं मिक्स करे छॾियूं आहिनि, त हाणे हिकु साइड ते रखूं था। ऐं हाणे असां खयो आहे ॻोथियल मैदो। ॻोथियल मैदे खे हथनि जी मदद सां चङी तरह सां रोल करे ऐं रोल खे तक़रीबन 8 पीसिस में कटे छॾींदासीं। अठ पीसिस में रोल खे कटियो आहे। हाणे खयो आहे हिकु मैदे जो पीस ऐं उनखे चङी तरह सां बॉल जी शक्ल ॾेई थोरो ख़ुश्क अटो छणके हिकु मानी वेले छॾींदासीं। असां हिकु मैदे जी नंढी मानी वेली आहे ऐं हाणे मानी जे मथां रखूं था बॉइल्ड आलू जो मिक्सचर। बॉइल्ड आलू जो मिक्सचर मानी जे मथां रखण खां पोइ मानी जी सभिनी साइड्स खे हथनि जी मदद सां आहिस्ता आहिस्ता खणी करे मिलाए छॾींदासीं, जीअं तव्हां वीडियो में ॾिसी रहिया आहियो, ऐं कचौरी जी शेप ॾेई छॾींदासीं। ईअं असां सभई कचौरियूं आहिस्ता आहिस्ता तयारु करे छॾींदासीं। ऐं हाणे असां कढ़ाई में तेल गरम कयो आहे। तेल जीअं गरम थी वियो आहे त हाणे असां कचौरियूं फ्राई कंदासीं, जेसिताईं त कचौरियूं गोल्डन ब्राउन थी वञनि मीडियम फ्लेम ते। जी फ्रेंड्स, तक़रीबन 3 खां 4 मिनट्स ताईं मीडियम फ्लेम ते कचौरी फ्राई करण खां पोइ गोल्डन ब्राउन थी चुकियूं आहिनि ऐं असांजी मज़ेदार आलू जी कचौरियूं सर्विंग जे लाइ बिल्कुलु तयारु आहिनि। उमेद कयूं था तव्हांखे असांजी अॼु जी रेसिपी पसंदि आई हूंदी। थैंक यू सो मच फॉर वॉचिंग। असांजी वीडियो खे लाइक कजो ऐं असांजे चैनल खे सब्सक्राइब ज़रूरु कयो। तव्हां सां इंशाल्लाह मुलाक़ात थींदी हिकु ॿी वीडियो में। तेसिताईं अल्लाह हाफ़िज़।